गौसपुर में नारायण नाथ की रिपोर्ट मूजिब गौसपुर भहट से गोठ बसर ओगाही में 7 साल जो मासूम नींगर ज़मीर पुट सिकंदर ओगाही पानी के तलाव में वहिंजते बुढ़ी फौत थी वियो। मिलियल ॼाण मूजिब गोठ बसर ओगाही लग 7 साल जो मासूम नींगर ज़मीर ओगाही पंहिंजे दोस्तन सां घर भर सां एक पानी के तलाव में वहिंजी रहियो हो तो ओचितो तलाव में मौजूद एक खामी खड में हेठ किरी पियो ऐं संदसि साथियुनि खे हुनजो पतो ई न पइजी सघियो। अधु कलाक बाद जॾहिं संदसि साथी वहिंजी ॿाहिरि निकिता त हिन खे न ॾिसी संदसि ॻोल्हा शुरू कई वई तो पानी अंदर खड में पियल हो। वाटसन अहिड़ी इतला बाद खेसि यकदम भर वासे ॻोठ जी निजी अस्पताल में आंदो जिते डॉक्टरनि संदसि मौत की तस्दीक कई छॾी। संदसि वाटसन में रोज राड़ो मची वियो। नींगर के फोतगी जो इतला नींगर के घर पहुतो तो घर में कोहराम मची वियो। संदसि अमड़ बेहोश थी वई ऐं ॻोठ में सोग छाइजी वियो।